त इहो हुयो समाचार। असांखे इहो ॼाणण बि त ज़रूरी आहे न त असांजे हिंदुस्तान में सिंधी समाज में छा छा हली रहियो आहे। त अचो अॻियां था वधूं ऐं ॾिसूं था आशा चांद जी जो इंटरव्यू। आशा चांद जी बि हमेशह सिंधी लैंग्वेज खे वधाइण लाइ कोई न कोई कार्यक्रम कंदा रहंदा आहिनि। त अचो उन्हनि जो इंटरव्यू ॾिसूं था जेके वठनि था प्रिया वचानी जी। जय झूलेलाल दोस्तों, मां प्रिया वछाणी तव्हांजो सिंधु धारा जे हिन एपिसोड में स्वागत करे रही आहियां। अॼु असां सां गॾु हिन कार्यक्रम में अहिड़ी नाम्यारी शख़्सियत आहे जेका सिंधी ॿोलीअ जे लाइ फ़ख़ुर जोगी आहे। जी हा दोस्तों, मूंखे नथो लॻे सिंध, हिंद या दुनिया जे कहिड़े बि कुंड करछ में जिते सिंधी माण्हू वसंदा हूंदा उहे हिननि जे नाले सां वाक़िफ़ न हूंदा। न सिर्फ़ु हिननि जे नाले सां पर हिननि जी माउ ऐं पीउ जे नाले सां को बि अहिड़ो सिंधी न हूंदो जेको वाक़िफ़ न हूंदो। असां सां गॾु आहिनि महान साहित्यकार ए.जे. उत्तमचंदाणी ऐं सुंदरी उत्तमचंदाणीअ जी धीअ आशा चांद जी। जय झूलेलाल। आशा जी तारीफ़ करणु मतिलबु ईअं चई सघिजे थो कि सूरज खे ॾीओ ॾेखारणु आहे। सिंधी अदब हुजे, सिंधी सकाफ़त हुजे, उन्हनि जे लाइ हिननि जेतिरी जाखोड़ कई आहे, जेतिरा कम कया आहिनि उहो त सॼी दुनिया जे साम्हूं आहिनि ई। तव्हां पहिरियां बि दूरदर्शन ते इन्हनि जो हिकु इंटरव्यू ॾिसी चुका आहियो। न सिर्फ़ु इंटरव्यू हिकु ॾिसी चुका आहियो पर घणे वक़्त सां जेसिताईं मुंहिंजी जानकारी आहे हे दूरदर्शन सां जुड़ियल बि रहिया आहिनि। हिननि 25 खां वधीक टेलीफिल्म प्रोड्यूस कयूं आहिनि, 2 नाटक बि कया आहिनि। ऐं अगरि ईअं मां ॿुधाईंदी रहंदमि त मूंखे लॻे थो सिर्फ़ु मां ई ॻाल्हाईंदी रहंदमि। त अचो वधीक ॼाणूं था असां आशा चांद जी साईं। आशा जी तव्हांजो वरी हिकु दफ़ो स्वागत आहे। आशा जी, तव्हां सिंधी अदब ऐं सिंधी सकाफ़त लाइ त घणो कमु कंदा ई आहियो, इहो त सभिनी खे ॼाण आहे ई। पर हींअर मूं नर्सरी राइम जे कॉम्पिटिशन जे बारे में ॿुधो त अॼु असां तव्हां खां नर्सरी राइम कॉम्पिटिशन जे बारे में ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं। त असीं उन बाबति पहिरीं ॿुधाईंदासीं। एक्चुअली ॻाल्हि इहा आहे त असीं सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जी हर मुमकिन कोशिशि करे रहिया आहियूं ऐं इहो असांजो विश्वास आहे। सिंधी संगत असांजी NGO आहे ऐं असां जेके 5-6 पाण में जुड़ियल आहियूं, असां सभिनी इहा ई मर्ज़ी आहे त असीं ॿारनि खे पहिरीं सिंधी सेखारण जो कमु करियूं ऐं ॿारनि खे कहिड़े नमूने में सिंधी सेखारिजे। अॼु ॻाल्हाइण ई नथी अचे सभिनी खे, माइटनि जे करे ॿार ॻाल्हाइनि घटि वधि था। त इन जे लाइ असां साल 2016 खां वठी सिंधीअ में नर्सरी राइम्स जूं चटाभेटियूं करणु शुरू कई आहे। इन में असां 2016 में त असांखे नयूं नर्सरी राइम्स यानी बैत कीन ठाहिया, पर उनखां पोइ हर साल असां थोरा घणा बैत ठाहींदा रहिया आहियूं, जेके वरी वीडियोज़ बि कढंदा रहिया आहियूं ऐं उहे काफ़ी सुठा असांजा गीत ॿारनि खे पसंदि पिया आहिनि। हाणे हीअ जेका चटाभेटी असीं कयूं था उहा असीं 3 खां 8 सालनि जे ॿारनि लाइ कयूं था, छो जो इहा ई हिकु उमिरि आहे जिते ॿारु तमामु सवलाई सां सिंधी सिखी सघे थो, उचार झटे सघे थो। सो 3 साले खां वठी 5 साले ताईं ॿारनि जी उमिरि नंढी आहे। उन में असां बैत रखिया आहिनि 4 ऐं इन्हनि 4 बैतनि मां हुननि खे को बि हिकु बैत चूंडे करे यादि करे ऐं पोइ वीडियो कढी असांखे मोकिलिणो आहे। अच्छा। ऐं 5 खां वठी 8 सालनि जे लाइ जेको सीनियर कैटेगरी आहे उन में बि 4 बैत ॾींदा आहियूं। उन्हनि मां हिकु यादि करे असांखे वीडियो कढी ॿार मोकिलींदा ऐं उहे असीं वरी पंहिंजे जजनि खे ॾेखारे करे 40 इनाम ॾींदा आहियूं। अच्छा। ॿारनि खे जिन जा वीडियोज़ तमामु सुठा हूंदा आहिनि, उचार सही हूंदा आहिनि। इन्हनि सभिनी ॿारनि खे असीं सर्टिफिकेट्स बि ॾींदा आहियूं। उन सां गॾु हुननि जो वीडियो असीं चाढ़ींदा आहियूं पंहिंजे YouTube चैनल में, जंहिंजो नालो आहे सिंधी संगत किड्स। 40 इनाम जेके आहिनि उन्हनि में 20 इनाम हूंदा आहिनि कंप्यूटर टैबलेट्स ऐं 20 आहिनि स्मार्ट वॉचिस। हाणे इहे जेके इनाम आहिनि उहे उचा सुठा आहिनि जेके ॿी का संस्था कोन थी ॾे। बिल्कुलु। सो मूंखे ईअं लॻंदो आहे त इन जे करे बि केतिरा माइट थोरो इंट्रस्ट वठनि था, चाह वठनि था, पंहिंजे ॿारनि खे सिंधीअ में सिंधी नर्सरी राइम सेखारीनि था। ऐं घणेई दफ़ा असांखे फ़ोन ईंदा आहिनि ऐं माइट चवंदा आहिनि त भई मुंहिंजो ॿारु त अॻु में कॾहिं ॻाल्हाईंदो ई कोन हो, तव्हांजी हिन चटाभेटी जे करे सिंधी ॻाल्हाइण में हाणे चाह वठे पियो। त इहा ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे। असां इन ॻाल्हि में हीअ असांजो 9th इंटरनेशनल नर्सरी राइम्स चटाभेटी आहे। माना 9 साल लगातार असीं कंटिन्यूअसली हीअ चटाभेटी रखी रहिया आहियूं, करे रहिया आहियूं, छो जो असांखे लॻे थो
इन जो रिस्पॉन्स बि सुठो ईंदो सुठो पियो ऐं चवंदा बि आहिनि पीढ़ पकी थींदी त अॻियां पोइ इहा असांजी चवंदा बि आहिनि पीढ़ पकी थींदी त अॻियां ॿार सिखंदा वेंदा छोकी जीअं अगरि वॾा थी सिखनि था जीअं तव्हां चयो त उच्चारण में ॾाढी ग़लती ईंदी आहे उन्हनि गड़बड़ जे आहे हा चई सघूं था इहो तव्हां हिकदमि फ़खुर जोॻो कमु करे रहिया आहियो वाकई जीअं हिन वक़्तु जीअं ॿार कॉन्वेंट स्कूल में पढ़नि पिया त सिंधी विसरंदा पिया वञनि पर ही कॉम्पिटिशन वाकई ॿारनि जे लाइ तमामु सुठी आहे पर हिन कॉम्पिटिशन जो टाइम पीरियड आहे कुझु हा हीअ जेका चटाभेटी आहे उहा असां रुॻो हिकु महीने लाइ रखी आहे 15 जुलाई खां वठी 15 ऑगस्ट ताईं छो जो असीं चाहियूं था त असीं अक्टूबर खां ॿारनि लाइ हिकु ॿी बि चटाभेटी रखूं अच्छा त हीअ पूरी न थींदी त उहा शुरू कीअं थींदी बिल्कुलु ऐं हिन में ख़ासि इहा बि ॻाल्हि असां सोची आहे हिन दफ़े त ॿारनि खे असीं घणे में घणा दफ़ा रिमाइंड बि करियूं ऐं हाणे छा कयूं हिकिड़ो पैटर्न सेट थी वियो आहे सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे असांखे लॻभॻि 50 शहरनि मां जुदा जुदा शहरनि मां ॿारनि जूं एंट्रीज़ ईंदियूं आहिनि अच्छा 1500 खनि ईंदियूं आहिनि जेतोणीकि मुंहिंजे हिसाब सां उहे बि तमामु घटि आहिनि हेतिरा सारा ॿार आहिनि बिल्कुलु हेतिरनि शहरनि में हेतिरनि स्टेट्स में असांजा पोइ बि घटि 1500 ॾाढो घटि आहे पर मुंहिंजे ख़्याल सां जीअं तव्हां 2016 में शुरू कयो उन टाइम में ऐं हाणे टाइम में कुझु फ़र्क़ु आहे हा उहो त जॾहिं पहिरीं पहिरीं कईसीं तॾहिं त असांखे कुझु 700 खनि वीडियोज़ आया हुआ अच्छा हाणे घटि में घटि ॿीणो त थी वियो आहे अंदाज़ अञा असां उमेद कयूं था अञा वधंदा। वधीक थींदो छोकी जीअं असां ॿियूं कॉम्पिटिशन्स ॾिसंदा आहियूं जीअं ॿियूं चटाभेटियूं ॾिसंदा आहियूं त उन में फर्स्ट सेकेंड या थर्ड रैंक हूंदो आहे पर जीअं तव्हां ॿुधायो 40 इनाम आहिनि 40 इनाम आहिनि त इन जे करे ॿारनि में उमेद अञा वधंदी वधंदी सच्ची। तव्हांजे मन में इहो ख़्यालु कीअं आयो की बसि इहो ख़्यालु त ईअं ई थो अचे न जॾहिं असीं कमु करणु शुरू कयूं था ऐं असांजे मन में ईअं ई लॻो त सिंधी ॿोली खे वधाइण जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा थी सघनि था जी। त असांखे ईअं ई लॻो पहिरीं ॿारनि जे मथां महिनत कजे वॾनि खे जॾहिं वक़्तु हूंदो तॾहिं सिखी वठंदा फ्रेंच सिखनि था जर्मन जी ॿोली सिखनि था जर्मन में वञिणो अथनि जर्मनी वञिणो अथनि त सिंधीअ जे लाइ कहिड़ो इंसेंटिव ॾियूं हुननि वॾनि खे त कुझु चई नथो सघिजे उन्हनि खे जॾहिं वणंदो तॾहिं कंदा ॿियो छा अच्छा सिंधी ॿारनि खे सेखारण लाइ जीअं कॉम्पिटिशन त आहे ठीकु आहे हो रटे वठंदा पर सिंधी सेखारण लाइ बि तव्हां जीअं मां ॾिसी रही आहियां कि एतिरो सामान आहे त तव्हां इन जे बारे में बि असांजे दर्शकनि खे ॿुधाईंदा अच्छा सिंधी एक्चुअली असां ऑनलाइन जा क्लासिस हलाईंदा आहियूं हा तव्हां लॉकडाउन जे टाइम खां ई सिंधी क्लासिस शुरू कई ऐं असांजी हिकु ऐप आहे लर्न सिंधी ऐप जी जेका काफ़ी सालनि खां यानी साल 2015 में असां रिलीज़ कईसीं सभु को माण्हू उन ज़रिए सिंधीअ में ॻाल्हाइण लिखणु पढ़णु सिखी सघे थो असीं उन बेसिस ते सिंधीअ में ऑनलाइन क्लासिस हलायूं था अॻिमें त असीं 5 सालनि खां वठी 10 सालनि जे ॿारनि लाइ हीअ चटाभेटी रखंदा हुआसीं क्लासिस हलाईंदा अॻिमें त असीं 5 खां वठी 10 सालनि जे नंढनि ॿारनि जे लाइ क्लासिस हलाईंदा हुआसीं हाणे बि हलायूं पिया ऑनलाइन पर हिन दफ़े असां हीअ हिकु ॿी नई शइ शुरू कई आहे जी हीअ आहे न असांजो सिंधीकूल.com ते असीं हाणे ऑनलाइन क्लासिस हलाईंदासीं 1 ऑगस्ट खां ही क्लासिस शुरू थींदा ऐं हिन में 10 सालनि खां वठी 50 सालनि ताईं के बि माण्हू पंहिंजो नालो रजिस्टर करे सघे थो ही नओं असांजो वेबसाइट आहे सिंधीकूल.com उन ते रजिस्टर कंदा ऐं असीं तव्हांखे इन प्रोग्राम में तव्हांखे ही टॉकिंग कार्ड्स बि ॾींदासीं त असांजो ही नओं किताब बि ॾींदासीं ऐं इन खां सवाइ असांजो ही जेको लर्निंग जो ही असांजो किट आहे ही किट आहे न हिन किट में हिकु मश्क कॉपी बि आहे त लिखण पढ़ण लाइ ही ऑफकोर्स ही असांजा सिंधी जा कार्ड्स आहिनि ऐं ही जेका असांजी मश्क कॉपी आहे हा सिंधी कार्ड्स आहिनि हिन में स्कैन करे माण्हू ही कार्ड्स ॻाल्हाइण जी मतलब खेॾंदा बि वञनि ऐं उन बहाने सिखंदा बि वञनि इहो तमामु सुठो तरीक़ो आहे हा ऐं इहो हिकु नओं तरीक़ो आहे छो जो ॾिसो माइट त घर में सेखारीनि नथा सिंधी ॻाल्हाइण पढ़ण त हीउ जेको तरीक़ो असांजो आहे उहो निहायत ई सुठो आहे सवलो आहे नओं आहे ऐं जेकी जेका शइ नई हूंदी आहे न उहा ॿारनि खे सम्झ में ईंदी आहे असां ऑफकोर्स ही सिंधी मश्क कॉपी बि ठाही आहे त जंहिं ते ॿार लिखी पढ़ी सघनि था प्रैक्टिस बि कंदा लिखंदा सिखंदा इन खां सवाइ हिकु रांदि करण जे लाइ असांजो भाउ जेको दीपक केसवाणी आहे
जी उन जो ही नओं तरीक़ो आहे ईजाद कयो अथई नांगन जी हीअ हाँ रांदि Snakes and ladders, स्नेक्स एंड नांगे। लैडर्स आहे न इहा बि ॾाढी सुठी आहे ऑफकोर्स हिन में पेंसिल पनो रबड़ सभु कुझु ॾिनल आहे जीअं ॿारनि खे सभिनी तरीक़नि सां असीं रिझायूं त हू घटि में घटि सिंधी सिंधी सिखनि ॼाणूं। इहो हिकिड़ो तरीक़ो असांजो मूंखे लॻे थो ज़रूरु कतब ईंदो बिल्कुलु। ऐं असीं कामयाबु थींदासीं बिल्कुलु बिल्कुलु एक्चुअली जीअं ॿार किताब ॾे न ॿारनि खे त थोरो बोर बि थियणु लॻंदा आहिनि पहिरियों स्कूल जा बुक्स वग़ैरह हीअं रांदि सां सिखणु त मुंहिंजे ख़्याल सां त तमामु तकिड़ो सिखी वठंदा बिल्कुलु ऐं बिल्कुलु जेको तव्हां हींअर 10 खां वठी करे 50 साल ताईं जो कोर्स स्टार्ट कयो आहे ऑनलाइन इहो बि तमामु सुठो आहे छोकी जेके ॿार कुझु तंहिं टाइम खां ई रहिजी विया सिंधी सिखण खां असांखे एक्चुअली ख़बर अथई फ़ोन कॉल्स मूंखे अचनि पिया त केतिरा वॾा माण्हू माना 50 खां मथे हिकु माण्हू जो फ़ोन आहे भई तव्हां हिन एज खे रिलैक्स नथा करे सघो छा मां चयोमांसि छो चई मुंहिंजी उमिरि 60 साल आहे पर मूंखे अच्छा। ॾाढो शौक़ु हो त अच्छा। मां सिंधी सिखां लिखणु पढ़णु मूंखे कान ईंदी आहे त आई वॉन्ट टू लर्न त जुदा जुदा माण्हुनि जा ख़्याल आहिनि जुदा नमूने में लेट्स सी हाणे कीअं असीं पहिरीं ऑगस्ट ताईं असांखे उनजो रिस्पॉन्स कीअं थो अचे सभिनी खे पाण खे रजिस्टर करिणो आहे ऐं हीअ जेका आहे न असां लर्न सिंधी ऐप आहे न हिन ऐप आहे, में जी। हीअ असां लर्न सिंधी ऐप 2015 में कईसीं ऐं ऑफकोर्स हीअ जेको तोखे फ्लायर तूं ॾिसी पई 25th इहो एनिवर्सरी छाकाणि जो असीं दुबई में रहूं था ऐं दुबईअ में हर साल हिकु प्रोग्राम कंदा आहियूं कल्चरल शो कंदा आहियूं त इन कल्चरल शो जा 25 साल असां पूरा कया हुआसीं अच्छा त लास्ट ईयर यानी 10 नवंबर 2024 में असांजे भाउ जेको MP आहे जी लालवानी शंकर हाँ। लालवानी भाउ खे असां उते दुबई में घुरायोसीं ऐं उन वक़्तु उन अची करे असांजो उद्घाटन 2 कया जंहिंमें हिकिड़ो असां sindhinokri.com बि शुरू कयो sindhinokri.com असांजो उहो वेबसाइट आहे जंहिंमें असीं चऊं था त जिन ॿारनि खे ॿारनि न नौजवाननि खे नौजवान जेके पीढ़ीअ पढ़ियल खे। लिखियल आहिनि ऐं उन्हनि खे दिलि थी थिए त असीं जेकर दुबई में वञी करे नौकिरी कयूं अच्छा। त असीं छाकाणि दुबई में असांजी सुञाणप सुठी आहे जी। त असीं उन्हनि सिंधी खे चऊं था त तव्हीं पंहिंजे इन्हनि माण्हुनि खे जॾहिं रखो था तॾहिं पंहिंजे माण्हुनि खे सिंधी माण्हुनि खे नौकिरी ॾियो असांजो अच्छा। इहो ई उसूल आहे त सिंधी माण्हू सिंधीअ खे चाढ़े बिल्कुलु इहो हिकिड़ो तरीक़ो आहे असांजो इहा स्कीम बि भाऊ शंकर लालवाणीअ उनजो महूरत कयो हो त मतिलबु असां ईअं चई सघूं था कि न सिर्फ़ु सिंधी अदब सिंधी सकाफ़त पर सिंधी नौजवान पीढ़ीअ लाइ पिणु तव्हां ॾाढो कुझु घणो कमु करे रहिया आहियो त मां जेको शुरूअ में चयो कि तव्हांजा कम फ़खुर जो आहिनि त उहो ग़लति न हुयो बिल्कुलु छाकाणि जो ॾिसो मम्मी ऐं डैडी माना सुंदरी उत्तम चंदानी ऐं AJ उत्तम जिन साहित्य जा सचमुच घड़ा भरिया आहिनि ऐं मुंहिंजो फादर AJ उत्तम त फ्रीडम फाइटर हो जी। जेल वियो हो 1942 में आज़ादीअ जे जंग लाइ ऐं मम्मी बि तमामु सुठे नमूने में इन ॻाल्हियुनि में खादी कपिड़ा पाईंदी सभु कुझु कंदी हुई उन जॾहिं लिखणु शुरू कयो तॾहिं 1956 में हुन हिकु नॉवल लिखियो प्रीत पुराणी रीत निराली जंहिंमें हुन वुमेन एम्पावरमेंट जी ॻाल्हि कई आहे अच्छा। ऐं जेका ॻाल्हि अॼुकल्ह हर को पियो करे पर मम्मीअ जे उन नॉवल मां सुंदरी उत्तम चंदानी जंहिंजो नालो आहे उन हिकु ॻाल्हि चई त ज़िंदगीअ में इश्क खां मोहबत खां वधीक ज़िंदगी अहम आहे इन जे करे असीं पंहिंजी ज़िंदगीअ जो गलो नथा घोटे सघूं छाकाणि जो इश्क में नाकाम थिया आहियूं उहो नॉवल हाणे MA जे सिलेबस में बि आहे हा बिल्कुलु ईअं चई सघिजे थो कि हूअं चवंदा आहिनि कि पुट असांजी विरासत खणी हलंदा आहिनि पर हिते असांजे साम्हूं एग्ज़ाम्पल आहिनि आशा जी जेके माउ पीउ जी विरासत खे न सिर्फ़ु अॻियां खणी था हलनि पर उन्हनि खे एतिरो वधाए चढ़ाए करे अॻियां खणी आया आहिनि किथे हुननि जी एतिरो कमु कयल सिंधी ॿोलीअ में उहो किथे पुठियां न रहिजी वञे उनजे करे न सिर्फ़ु ॿारनि जे लाइ पर नौजवान पीढ़ीअ लाइ तव्हां एतिरो सभु करे रहिया आहियो इहो वाक़ई साराह जोॻो कमु आहे मां तव्हांखां जीअं हाणे असांजी ॻाल्हि निकिती कि तव्हां ऑनलाइन सिंधी सेखारण जा क्लास लॉकडाउन जे दौरान शुरू कया हुया त हींअर बि हली रहिया आहिनि उहे हा हाणे बि उहे क्लास हलनि था पर लॉकडाउन जे टाइम में ॾाढो सुठो रिस्पॉन्स हूंदो हो छाकाणि जो सभई घर में वेठा आहिनि त छा कंदा मम्मी छा कंदी डैडी छा कंदो ॿार छा कंदा पर हाणे जीअं ई लॉकडाउन ख़तमु थियो ऐं ॿारनि जा स्कूल शुरू थी विया त माताऊं वरी पंहिंजे ॿार खे चवनि बाबा हाणे ट्यूशन ते वियो आहे
तव्हांजे क्लास में कीअं ईंदो, त पाण असांखे ॾाढी तकलीफ़ थियणु लॻी। पोइ असां ख़बर अथई छा कयो, इन्हनि खे थोरो इंसेंटिव ॾियूं। कीअं भई 300 रुपया रजिस्ट्रेशन फ़ी ॾियो, अच्छा ऐं जीअं ई तव्हीं रोज़ अचो था, क्लास अटेंड कयो था, त तव्हांखे असीं 500 रुपया इंसेंटिव ॾींदासीं। माना पूरे करण ते, एग्ज़ाम ॾियण ते तव्हांखे 500 रुपया मिलंदा। त उनजे करे थोरो वरी बि बैलेंस थोरो बैलेंस थियो आहे। थोरा थोरा ॿार अचनि था, पर पढ़ाई घणी आहे। रिस्पॉन्स कान असांखे रुगो इहो ई हिकिड़ो विश्वास आहे त हाणे जॾहिं न्यू एजुकेशन पॉलिसी में जी पहिरियां 5 साल ॿारनि खे मातृभाषा में सिख्या ॾियणु खपे, त असीं हिन सिलसिले में महाराष्ट्र जे वज़ीर सां मिलियासीं, एजुकेशन जे वज़ीर अच्छा। दादा भुसे सां, ऐं हुनखे चयोसीं महिरबानी करे सिंधी ॿारनि लाइ त घटि में घटि सिंधी कंपलसरी कयो, जी इम्प्लीमेंट कयो पंहिंजी हिन पॉलिसी में। असांजी हीअ कोशिश जीअं असांजा ॿार सिंधीअ में ई ॻाल्हाइण था सिखनि। बिल्कुलु। त हाणे हीअ न्यू एजुकेशन पॉलिसी में त कंपलसरी कयो ई अथऊं न? न, अञा त हीअं आहे न, सरकार, सेंट्रल सरकार चयो करिणो आहे, जी ठीकु आहे, भई उन मां फ़ाइदो आहे। न त ॾिसो सेंट्रल में सरकार जे तरफ़ां इहा पॉलिसी न अचे हा, त इहो जेको असां कमु शुरू कयो आहे हिननि वरी छा चयो, भई यू शुड नॉट डू इट। माना तव्हांखे सेंट्रल सरकार जो हुकुम कान्हे, उहो चए थी त राज्य सरकार जेको चए, माना हर का स्टेट गवर्नमेंट पंहिंजे हिसाब सां उनखे इम्प्लीमेंट कंदी। त असीं न ॾस में पहिरीं जेका हुई MP जो, उते शुरू थी हीअ इम्प्लीमेंटेशन। त असां हुनजे एजुकेशन मिनिस्टर सां मिलियासीं। भई भोपाल में, बैरागढ़ में केतिरा सिंधी आहिनि। जी। सिंधी स्कूल ख़बर अथव न तव्हांखे, जी, बैरागढ़ में बिल्कुलु। केतिरा वॾा आहिनि। हा। मिठी स्कूल आहे, ऐं ॿियो नवनीत स्कूल आहे, उते ॾाढा सुठा सिंधी ॿार अथव, पर उते बि कमु न थियो। गुजरात में चयोसीं, हाणे महाराष्ट्र जे पुठियां सभिनी खे पवणो आहे। ॾिसो, मूंखे रुगो कमु न आहे करिणो, जी बिल्कुलु बिल्कुलु, कमु असांजो, तव्हांजो, सभिनी जो छो जे मातृभाषा सिर्फ़ु तव्हांजी न आहे, असां सभिनी जी बि आहे। असां सभिनी जो फर्ज़ु आहे त पंहिंजी मातृभाषा खे, उहा ई असांजी सुञाणप आहे। बिल्कुलु, असांखे पंहिंजी आइडेंटिटी न विसारणु काइम खपे। रखणी आहे। बिल्कुलु। इन माहौल में मां ईअं बिल्कुलु चई सघां थी कि सरकार कमु करे न करे, या जेसि ताईं पंहिंजी उहो इम्प्लीमेंट करे न करे, पर जेको आशा जी करे रहिया आहिनि उहो तमामु सुठो आहे। जेसि ताईं सरकार आणे तेसि ताईं तव्हां पंहिंजे ॿारनि में हींअर खां ई सिंधी सिखण जो विझो, सिंधी सेखारियो, सिंधीअ में ॻाल्हायो, न रुगो घर में, पर अगरि जे तव्हांखे बि नथी अचे त सभिनी जे लाइ कोर्सिस बि आहिनि। खेॾंदे खेॾंदे कीअं सिखणो आहे इहो बि आहे। त इन्हनि सां बिल्कुलु जुड़ो। जीअं तव्हां जुड़ंदा तव्हांखे अञा ॼाण पवंदी, तव्हां पंहिंजी मातृभाषा सां जुड़ंदा। कॾहिं बि पंहिंजी मातृभाषा खे न छॾणु खपे। तो असांखे तव्हां ॾाढी सुठी इंफॉर्मेशन ॾिनी आशा जी, ऐं तव्हां बिल्कुलु ॾाढो सुठो कमु करे रहिया आहियो। मां तव्हांखे मतिलबु 2 सिटूं तव्हांजे लाइ डेडिकेट करणु चाहींदमि। लतीफ़ साईंअ जूं आहिनि कि सधायती सभ का बुख न बासे का, जेही तेही ज़ात जी जुम्बिश नाहे जा, मूसी हले सा जा जी न मिठो करे। वाह वाह। त इहे तव्हांजे मथां बिल्कुलु चिरतार थियनि थियूं पर पयूं। मां चवंदसि त सभिनी खे इहा ॻाल्हि सम्झणु खपे त असां सभिनी खे गॾिजी कमु करिणो आहे। गॾिजी कमु करिणो आहे, पर जीअं तव्हां करे रहिया आहियो एतिरो मतिलबु सची में एतिरो असां न ॾिठो आहे कंहिंजो बि एतिरो कमु करणु। ऐं तमामु सुठो लॻो तव्हां सां मिलणु, तव्हां सां गॾु इहो ॻाल्हाइणु। तव्हां सां ॻाल्हाईंदे कीअं टाइम थियो ख़बर ई कोन पई। त असां उमेद कंदासीं तव्हां ॿीहर असां सां हिन कार्यक्रम में जुड़ंदा। असां हिन करे हिन कार्यक्रम में हिते ई वाइंड अप था कयूं। जय झूलेलाल। जय झूलेलाल।